नासिर नवाबशाह में यूथ एक्शन कमेटी पारां डेमन जी अडावत खिलाफ़ अलामती बुख हड़ताल कई वई। यूथ एक्शन कमेटी के अगवाननि हिन रीत वीचार वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। काफ़ी वक्त का असां सिंध सरापा एतिजाज आहियूं, रोड रस्तनि ते आहियूं। असांजो मुतालबो हिकु ई आहे त सिंध दरिया ते सिंधी माण्हू को बि डैम कॾहिं कतई बि क़बूल न कंदा। उहो कालाबाग डैम हुजे, उहो बादशाह डैम हुजे या उन को बि नालो ॾिनो वञे। पंजाब जो, वफ़ाक़ जो ऐं इरसा जो हमेशह सिंध दुश्मन रवैयो रहियो आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो त जॾहिं करोना वायरस आहे, माण्हू परेशान आहिनि, डिप्रेशन में आहिनि, उन वक़्तु अहिड़ा ऐलान करणु असां सम्झूं था इहो बि सिंध दुश्मन रवैयो ई आहे। असां सिंधी माण्हू कतई बि को बि डैम क़बूल न कंदासीं। सिंध में ऑलरेडी पानी जी इलाही खोट आहे ऐं उन जे बावजूद बि वॾा वॾा डैम ठहनि पिया सिंध में। ऐं सिंधु दरिया जे मथां असीं को बि डैम क़बूल नथा करियूं सिंध जा रहवासी, छो जो हिते ऑलरेडी इलाही खोट आहे पाणी जे लाइ। माण्हू परेशान आहिनि, ख़ुदकुशियूं पिया कनि। असांजो नवाबशाह प्रेस क्लब या डैमनि जे ख़िलाफ़ वेठा आहियूं, जेके सिंध जे मथां सिंधु दरिया जे मथां धाड़ो हणण लाइ ठाहिया पिया वञनि। धारी आबादकारी आहे, डोमिसाइल सभु इशू आहिनि सिंध जा। डैमनि जी शदीद मज़म्मत कयूं था, डैम ठाहिण बंदि कयो, भाषा हुजे जेको बि हुजे उनखे ठाहिण बंदि कयो। इन इशू ते सभु गॾु जी सिंध जे बका जी ॻाल्हि न आहे, पाकिस्तान जे बका जी ॻाल्हि आहे। असीं था चाहियूं त बाबा सिंधु डैम जे मथां तव्हां जेकॾहिं डैम ठाहियो था त डैम ठाहिण खां पहिरियां ई असांजे सिंधु दरिया में एतिरो बि पाणी कोन्हे जो समुंड ताईं वञी छोड़ करे, समुंड जे छोड़ पाणी न वञण जे करे समुंड सिंध जी ज़मीन गड़काईंदो थो वञे। तव्हां जेकॾहिं डैम ठाहींदो त उन खां पोइ सिंध जी जेका आबाद वारी ज़मीन आहे, जेका हिन महिल असीं ज़राअत ते दारोमदार 80% आहे सिंध जी, त उहा बंजर थी वेंदी।